वो मुझा दोस्तों पेरी न्याणी हजरत बीबी सैयदा ज़ैनब जेका अबुल आस बिन रबी जे निकाह में आ। मुझा दोस्तों जरे जंगे बदर लगी आ, जंगे बदर में जेके मक्के वारा कुरैश कैद थी आया हा, उन्हनि कैदियुनि जे अंदर नबी जो चाचो हजरत अब्बास भी हुयो ऐं नबी जो न्याणो हजरत बीबी ज़ैनब जो वर हजरत अबुल आस बिन रबी भी हुयो। तेरी मला वो कैदी थी हबीबन करीमन वटि आयो त हजरत अब्बास चयो भाइटिया हुजूर जन फैसलो कयो त फिदियो वठी कैदियुनि खे छॾे ॾियो, फिदियो वठी मुआवज़ो वठी कैदियुनि खे छॾे ॾियो। हज़रत अब्बास चयो मुंहिंजा भाइटिया मूं वटि पैसा मौजूद न आहिनि, मूंखे ईअं मुफ़्त में छॾ। हबीबन करीमन फरमायो चाचा जेॾी महिल तूं जंग ते आए पे ओॾी महिल जेको सोनो चांदी पैसा मुंहिंजी चाची उम्मुल फज़ल खे ॾिना हुयई, खटे खोटे लिकाया हुयव ॿिन्ही ज़ाल मुड़ुस में ऐं जेका वसीयत पियो करी ज़ाल खे त उम्मुल फज़ल मोटी अचां त पाण खज़ानो कढंदुसि, भला जे न मोटा त पोइ हिन खज़ाने खे हीअं हीअं विरहाइजांइ, फलाणे पुट खे हेतिरो, फलाणी न्याणी खे हेतिरो ॾिजांइ। चाचा उन नाणे मथां छो नथो विधियो ॾी? हजरत अब्बास चयो मूंखे कसम आहे उन रब जी ज़ात जो उन खज़ाने जी ख़बर हिकिड़ी मूंखे हुई, ॿी मुंहिंजी घर वारी खे हुई, टे कंहिं बि इंसान खे ख़बर न हुई। बेशक तूं अल्लाह जो रसूल आहीं, बेशक तूं ग़ैबन जे ॼाणण वारो आहीं, मूं खज़ानो मक्के में पूरियो तो मदीने में ॼाणी वरितो। अबुल आस बिन रबी आयो, साईं फरमायो त हिन खां बि सिबियो वठो त अबुल आस बिन रबी पंहिंजी घर वारी हज़रत बीबी ज़ैनब जो हार सोन जो हुयो, उहो पंहिंजे सिटीअ में मोकिलियो। उहो हार हुयो जेको असुल अम्मा ख़दीजतुल कुबरा जो हुयो। जॾहिं हुजूर जन बीबी ख़दीजा सां शादी कई हुई त उहो हार अम्मा साइण खे पातल हुयो। पोइ जॾहिं पंहिंजी वॾवर न्याणी जी शादी कयई त बीबी ख़दीजा उहो पंहिंजो हार पंहिंजी न्याणीअ खे दाज में ॾेई छॾियो। अॼु ताईं असांजे सिंध में इहा आदत आहे जो माइरूं पंहिंजा ज़ेवर पंहिंजे न्याणियुनि खे दाज में ॾींदियूं आहिनि। जेॾी महिल उहो हार बीबी ख़दीजतुल कुबरा पंहिंजी न्याणी ज़ैनब खे ॾिनो, उहो हार जेॾी महिल सिटीअ में बीबी ज़ैनब जे पारां पहुतो आहे, हुज़ूर ओॾी महिल सहाबनि सां गॾु वेठा हुजनि। जेॾी महिल उन हार ते हबीबनि जी नज़र पई, पंहिंजी घर वारी ख़दीजा यादि अची वई। उहा ख़दीजा जेका दुख वारे टाइम में सामान खणी वेंदा, कारे हिरा जे अंदर ॿ हफ़्ता गुज़रंदा न मोटंदा, ओॾी महिल बीबी साण पंहिंजे ग़ुलामनि खे मोकिलींदी, वञी ॾिसो मुंहिंजो महबूब छो न आयो आहे। मुंहिंजा दोस्तो उहा नबी जी न्याणी सैयदा ज़ैनब वॾी न्याणी आहे, ऐं ॿिए नंबर ते मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जी न्याणी सैयदा रुक़ैया, उन खां पोइ सैयदा उम्मे कुलसूम। इहे टई न्याणियूं महबूबन करीमन यके बाद थी करे हज़रत उस्मान गनीअ जे निकाह में ॾिनियूं। मुंहिंजा दोस्तो हज़रत सैयदा रुक़ैया हज जे रस्ते में पंहिंजी घर वारी सूदी हिजरत कई आहे। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो उन बीबी साइणे हज़रत रुक़ैया जो विसाल थियो आहे त महबूबन करीमन पंहिंजी ॿी न्याणी सैयदा उम्मे कुलसूम हज़रत उस्मान गनी जे निकाह में ॾिनी आहे। ओ मुंहिंजा दोस्तो थी वञे उस्मान गनी रोए पियो, अखियुनि मां लुड़क वहनि पिया। हुज़ूर फरमायो ओ उस्मान
जेकरे अञा भी मूं वटि न्याणी हुजे हाँ तो मां तो उस्मान सां शादी कराया। मुझा दोस्तों उन जे करे उस्मान के ज़िन्नूरैन चइबो आहे छो त नबी जूं ॿ नूरे नज़र नबी जूं ॿ न्याणियूं उस्मान गनी जे निकाह में आयूं। सुभान अल्लाह। बदर जी जॾहिं जंग लगी आ बीबी रुकैया बीमार हुजे हज़रत उस्मान चयो या रसूल अल्लाह मां भी जंग में हला। साईं फरमाइंदा मुंहिंजी न्याणी तुंहिंजी घर वारी बीमार आ तूं उन जी ख़िदमत कर मोहम्मद जी न्याणी जी तूं ख़िदमत में हुज। जंगे उहद में जंगे बदर में मुजाहिदन सां गॾु तुंहिंजो नालो लिखबो अजर में भी शामिल माले गनीमत में भी तू शामिल आई जो मोहम्मद जी न्याणी जी ख़िदमत में तू मसरूफ़ आई। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों महबूब करीम जे पंहिंजे न्याणियुनि सां मोहब्बत छा हुई शफ़क़त छा हुई ओ न्याणियुनि वारा पंहिंजे न्याणियुनि खे तूं निभाग सम्झंदो ई चवंदो ईअं त न्याणियूं जायूं निभाग आहे न न न न्याणियूं निभाग न आहिनि न्याणियूं अल्लाह जी रहमत आहिनि। न्याणियुनि ॼमण ते अरहा न थींदा कयो ओ अमड़ियूं भेनरूं न्याणियुनि जे ॼमण ते ग़मगीन न थियो छो त न्याणी जे घर में ॼमंदी आहे मलाइक रहमत खणी लहंदा आहिनि उन न्याणी जे मथे ते हथ रखे चवंदा आहिनि जे हिन न्याणीअ ते बाझ कई अल्लाह उन जे मथां बाझ कंदो।